अस्सलामुअलैकुम, गुड मॉर्निंग विद आवाज़ में मां आहियां तव्हांजी मेज़बान सबा जो तव्हां सां गॾु ऐं मूं सां गॾु आहे मुबशिर हुसैन। बिल्कुल मां आहियां मुबशिर हुसैन। मां थोड़ो अञा ताईं सबा हूअं निंड में आहियां ओह माय गॉड। इन करे मूंखे थोरो अॼु होश देर सां ईंदो। नाज़रीन तव्हांखे असां हिकु दफ़ो ॿीहर दिस मॉर्निंग विद आवाज़ में भली कार चऊं था। नई सुबुह अची वई आहे, नई उम्मीदूं नया ख्वाब खणी नवां उजाला खणी करे वीक जो पहिरियों ॾींहुं आहे सूमर जो ॾींहुं ऐं यकीनन छंछरु आचर तव्हां पंहिंजनि घरनि में सकून कयो हूंदो, ठठ कया हूंदा, लेकिन हाणे मंडे ते वरी दुबारा एज़ यूजुअल पंहिंजी वीक जी मसरूफ़ियात शुरू थी वई आहे। जेके नौकिरियुनि वारा आहिनि उहे नौकिरियुनि ते वञी रहिया आहिनि, जेके घर गृहस्थीअ जा कमु करण वारा आहिनि उहे घरनि में यकीनन मसरूफ़ हूंदा, लेकिन इन्हनि सभिनी मसरूफ़ियत शुरू करण खां पहिरियां तव्हांखे जेको कमु करिणो आहे उहो आहे मॉर्निंग विद आवाज़ खे ॾिसणो, असांखे ॾिसणो आहे। ॾिसो पिंकी तव्हां वटि वेठी आहे, तयारु थी करे आई आहे। उहा पिंकी न आहियां। हा जी बिल्कुलु। अच्छा मां पिंकी थी आई आहियां पर मुबशिर टाए मूं सां मैच कई आहे, यानी कि मैचिंग हले थी। अगरि पिंकी मां आहियां त हुन में पिंको वेठो आहे। ख़ैर असांजा ॿारड़ा ॾाढा ख़ुशि आहिनि मुबशिर। ॿारड़ा छो ख़ुशि आहिनि हाणे तव्हांखे बि ख़बर आहे त दिस इज़ द लास्ट वीक ऑफ द स्कूल्स ऐं उन्हनि जो स्कूल ऑफ थियण वारो आहे ऐं वीकेंड अचण ताईं सिर्फ़ु 5 ॾींहं आहिनि उन्हनि वटि, पर इन में हाणे उन्हनि खे ख़ैर होमवर्क बि मिलंदो हर शइ, पर एक्साइटमेंट जेकी आहे न इलाही वॾी छुट्टियुनि जी वरी आई आहे त असां वटि ईद बि छुट्टियुनि में अचे थी, टिक्का बारबेक्यू हर शइ जी प्लानिंग थी रही आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। हीअ जेके बि इहा जेका छोटू पार्टी आहे असांजे घरनि जी छोटू पार्टी, इहा बाक़ाइदा हाणे स्कूल जी छुटियुनि खां पोइ असां ॾिठो आहे इन जूं बाक़ाइदा महफ़िलूं लॻनि थियूं त हाणे छुटियुनि में असांखे छा करिणो आहे, कंहिंखे तंग करिणो आहे, कंहिंखे टीज़ करिणो आहे, कंहिंजी फील्डिंग सेट करणी आहे। त जेके वॾा घर जा आहिनि बुज़ुर्ग नौजवान, तव्हां बि हाणे थोरो तकड़ा थी वञो छो जो हे जेके 2-3 महीननि जी छुटियूं आहिनि तव्हांखे हिननि ॿारनि खे बाक़ाइदा बर्दाश्त करिणो आहे। ऐं यकीनन हे जेके 2-3 महीना आहिनि ॿार बाक़ाइदा घरनि में त हूंदा ई हूंदा, लेकिन घरनि में गोड़ सां गॾु लुड़ सां गॾु बाक़ाइदा घर जी रौनक बि हूंदा। ख़ुसूसी तौर ते इहा ॻाल्हि आहे त ॿार जेके आहिनि हाणे सुबुह जो स्कूल न वेंदा, हाणे हर को आज़ादीअ सां आसानी सां पंहिंजे टाइम ते उथंदो, लेकिन इशू उहो ई आहे जेको असां कुझु ॾींहं पहिरियां बि सभा डिस्कस कयोसीं त जेका सुबुह जल्दी उथण जी आदत आहे उहा केॾां वञे। ऐं जॾहिं स्कूल वञिणो हूंदो आहे, जॾहिं हिकिड़ो बर्डन हूंदो आहे त पोइ असांजी अखि न खुलंदी आहे, छो जो असां जॾहिं सुता पिया हूंदा आहियूं त पंहिंजे पाण खे एज़ अ बर्डनाइज़ करे सुता पिया हूंदा आहियूं त सुबुह जो असांखे या त ऑफिस वञिणो आहे या स्कूल वञिणो आहे, लेकिन जॾहिं छुटियुनि में असां राति जो सुम्हंदा आहियूं त बिल्कुलु रिलैक्स थी सुम्हंदा आहियूं त हाणे त को मसलो ई न आहे, सुबुह जो आराम सां उथंदा हुआसीं। लेकिन 6 बजे जेका सभिनी खां पहिरियां खुलंदी आहे उहा असांजी अखि आहे। त यकीनन हिन हवाले सां बि असां अॼु डिस्कस कंदासीं पंहिंजे प्रोग्राम जे स्टार्टिंग में। अव्हां बि पंहिंजी राय जो इज़हार असांखे कॉमेंट्स में ज़रूरु कजो त अव्हां जे ॿारनि जो छा प्लान आहे, अव्हां छुटियुनि में छा प्लान करे रहिया आहियो। सभिनी खां पहिरियां त तव्हां ॿुधायो न, तव्हां छा प्लान करे रहिया आहियो पंहिंजे? अच्छा असांजी त छुटियूं आहिनि कोन, असांजी छुटियूं हुजनि त असीं कयूं। हा ऑफिशियली जेके असांखे छुटियूं मिलंदियूं उहे बि असां छोकिरनि जो जेकी हीअ ईद आहे छोकिरनि जी किचन में गुज़री वेंदी ऐं मानियूं पचाईंदासीं ऐं ख़ूबसूरत सुठियूं मज़ेदार लज़ीज़ डिशिस पचाईंदासीं। छो त असां वटि गोश्त हूंदो त उनखे यूटिलाइज़ करण जी कोशिशि कंदासीं, जल्दी खाइण जी कोशिशि कंदासीं। सो असांजी ईद अगरि कपिड़ा बि पाईंदासीं त असांजी ईद किचन में ई गुज़री वेंदी आहे। सो ॿारनि जी ईद आहे मुबशिर, हमेशह असीं ॿुधंदा आया आहियूं नंढे हूंदे खां ई ईद हूंदी आहे ॿारनि जी, त ॿारनि जी जेका ईद आहे एक्चुअली असांखे उन्हनि खे ख़राबु न करणु घुरिजे। एक्चुअली असां ॿारनि ते ध्यानु ॾियूं, फोकस में रखूं त हीअ त छुटियूं आहिनि ऐं गर्मियूं बि आहिनि, चलो ईद त घरनि में गुज़री वञे थी, पर उन खां पोइ ॿारनि जी कहिड़ी एक्टिविटी हुजणु खपे, थोरो इन ते अगरि असीं ॻाल्हायूं। हा बिल्कुलु असांखे ॻाल्हाइणु घुरिजे। असां पंहिंजे तरफ़ां त तव्हांखे रिकमेंडेशन्स बि ॾींदासीं ऐं तव्हां पाण बि यकीनन कुझु न कुझु प्लान कयो ई हूंदो।
जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं त तव्हां ॾिसो ज़मानो केॾो भलो हुयो, सभिनी खां पहिरियां त जेका मोबाइल वारो मामिलो आहे इहो न हो, त उन में हिकिड़ी शइ इहा हूंदी हुई नाज़रीन त फिज़िकल एक्टिविटीज़ इलाही ज़्यादा हूंदियूं हुयूं। असांखे यादि आहे असां सुबुह जो उथी करे सभिनी खां पहिरियां ग्राउंड तां भॼंदा हुआसीं, उते पोइ क्रिकेट थी वई, फुटबॉल थी वई, असां इहा खेॾंदा हुआसीं। वरी जॾहिं थकिजी अची करे ईंदा हुआसीं त नाश्तो बि असां पोइ कंदा हुआसीं, लेकिन नाश्ते खां पहिरियां जेका शइ असांखे खाइण जे लाइ मिलंदी हुई उहा हुई असांजी अम्मा जा पादर। त असां बाक़ाइदा जेके पादर खाईंदा हुआसीं न छुटियुनि में, त सुबुह उथण साण ई तूं ॿाहिरि भॼी वियो मां खेॾणु कुॾणु, तोखे ॿियो को कमु न आहे, तोखे पढ़ाई खां छुटी मिली आहे, त हाणे को मानी टिकी कुझु बि न खाईंदे, त सभिनी खां पहिरियां असां सुकून सां पादर खाईंदा हुआसीं। जी बिल्कुलु। उन खां पोइ मानी वरी असांजी अम्मी असांखे विंझारे करे साफ़ सुथरो करे वरी मानी बि ॾींदी। हा बिल्कुलु ईअं ई आहे, वरी विंझारे करे वरी सभिनी खां वॾो जेको इरिटेट वारो मामिलो हूंदो उहो हूंदो अखियुनि में सुरमो विझण। ओह माय गॉड। ऐं इहे ॿार रोईंदा छो आहिनि? असां बि लेकिन रोईंदा ई हुआसीं अॼु ॾींहं ताईं वाकई में। त अखियुनि में जॾहिं सुरमो विझी करे बाक़ाइदा ईअं मथियो बटण बंदि करे वेठा हूंदा हुआ, हाणे महिमान केतिरा शरीफ़ आहियूं। ऐं वरी ख़ासि करे जॾहिं घर में महिमान ईंदा हुया त पोइ त बाक़ाइदा माना असांजूं अमड़ जूं जेकी अखियूं हुयूं उहे असांखे इंस्ट्रक्शन ॾींदियूं हुयूं। माना जेकॾहिं अखियूं वधीक खुली वियूं आहिनि त पोइ हाणे तव्हां खतरे जी घंटी वॼी वई आहे, हाणे तव्हां पंहिंजी तयारी करे वठो। त हाणे उहो ज़मानो न रहियो आहे, असां बि मिस कंदा आहियूं। हिकिड़ी हिन में ॻाल्हि अगरि मां बि एड कयां, तव्हां छुटियुनि जी ॻाल्हि कई, असांजे ज़माने जी ॻाल्हि कई, त हिन में हिकिड़ो ॿियो बि असीं हिन में थोरो अगरि एड कयूं त उहो कंदमि मां। त जॾहिं असांखे ख़र्ची मिलंदी हुई, 5-10 रुपया मिलंदा हुआ, त उते चूज़नि वारा ईंदा हुआ, मल्टी शेड जा गुलाबी चूज़ा ईंदा हुया, मल्टी शेड जा चूज़ा वठंदा हुआसीं ऐं अम्मी वारनि खां लिकाए हिकिड़ी जॻह ते उन्हनि खे ज़ोरी ज़ोरी पाणी पीआरींदा हुआसीं। ऐं उहे जॾहिं वीचारा मरी वेंदा, अच्छा अम्मी वारनि खे ख़बर पए त हुन ते बि मार खाईंदा तव्हां छो वरितो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। सो इहे सभु शयूं हाणे जा ॿार मिस कंदा आहिनि। इहो मसलो त उन्हनि चूज़नि जी जेका वारंटी हुई उहा 3 ॾींहंनि खां वधीक न हूंदी हुई। इहो अलाए छो हुयो। अॼुकल्ह जे ॿारनि जी वारंटी आहे त तव्हां केतिरी देरि उहे सही वेही सघनि था, असांजी ॻाल्हि मञे सघनि था, या वरी पंहिंजी गेम या मोबाइल खां परे रही सघनि था। का वारंटी असांखे अॼु ॾींहं ताईं मिले थी जो चूज़नि जी असांखे वारंटी मिले। हा बिल्कुलु ईअं ई आहे। मूंखे यादि आहे बल्कि चूज़नि सां ई मूंखे हाणे बार बार उहो गुलाबी कलर यादि थो अचे। तव्हां बि ॾिसो हाणे गुलाबी थी आया आहियो, त वरी ख़ासि करे जॾहिं चूज़ा ईंदा त मां सायो करे गुलाबी कलर ई वठंदो आहियां। वापसि जी ॻाल्हि आहे। मुबशिर ख़ैर, ॿारनि जी ॻाल्हि हले पई त ॿारनि खे समर कैंप तव्हां ज़रूरु मोकिलियो। ऐं समर कैंप्स हाणे लॻंदियूं, ईद खां फौरन पोइ समर कैंप्स शुरू थी वेंदियूं, जंहिंमें मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ सेखारींदा आहिनि। चलो ठीकु आहे, अगरि समर कैंप्स में असांजा पेरेंट्स नथा एडमिशन वठी ॾियनि, ॾिसो कंहिं वटि फैसिलिटी न हूंदी आहे, पैसनि जो बि आहे, असां वटि मामिलो मसलो इहो बि ॾिसणो आहे। पर अगरि असीं समर कैंप में ॿारनि खे नथा दाख़िला वठी ॾियूं त का अहिड़ी एक्टिविटी ॿारनि खे ॾियो 2-2.5 महीना जेके छुटियूं आहिनि, त ॿार कुझु सिखी सघे, क्रिएटिविटी सिखी सघे। को ॿार का साइकिल हलाइणु सिखे, का गाॾी हलाइणु ॿार खे सेखारियो, मोटरसाइकिल हलाइणु सेखारियो। इन खां अलावा पेंटिंग तव्हां ॿार खे पंहिंजे घर वेठे सेखारे सघो था। थोरा तव्हां सामान उन्हनि खे वठी ॾियो। अगरि आउटिंग ते वञो था त केॾांहुं वेंदव? मसइलो इहो आहे त आउटिंग ते वञूं त छा सिर्फ़ु नानी जो घर आहे? अॼुकल्ह जा ॿार कुझु नओं सिखणु चाहिनि था, कुझु नओं सम्झणु चाहिनि था। सो नानी जो घर बि बेस्ट आहे, पर उन खां अलावा असांजी सिंध में खोड़ सारियूं जायूं आहिनि जिते तव्हां पंहिंजे ॿारनि खे वठी त वेंदा, पर उन्हनि जी हिस्ट्री ॿुधाए करे उन्हनि खे ॿुधाईंदा त असांजी सिंध केॾी वसी आहे, तारीख़ी आहे, तारीख़ रखंदड़ आहे। केतिरा बादशाह आया, केतिरा वज़ीर थी गुज़रिया ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं तारीख़ूं हिस्ट्रियूं असांजी सिंध में मौजूदु आहिनि। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन। सभिनी खां पहिरियों अमल त इहो आहे जेको छुटियुनि में असांखे नज़र ईंदो आहे, उनजी एडवर्टाइज़िंग शुरू थी वेंदी आहे। त समर कैंप, एडमिशन, ओपन, हे हो। वरी हिकिड़ी शइ इहा बि ॾिठी वई आहे त थोरो महांगाई जे हिसाब सां समर कैंप इलाही ज़्यादा हाईली पेड बि हूंदो आहे। वरी कुझु नॉर्मल इलाही ज़्यादा ठाहे छॾियो अथऊं त हिकिड़ो कारोबार आहे असांजो। बिल्कुलु ईअं ई आहे। इहो हिकिड़ो सिलसिलो शुरू थी वियो आहे। जेके बि प्राइवेट स्कूल्स आहिनि उन्हनि सां असां ज़ाती तौर ते बि रिक्वेस्ट कंदा हुआसीं, ठीकु आहे जेकॾहिं तव्हांखे 2 महीननि में का नई शइ एज़ अ क्रिएटिविटी आणणी आहे
त एटलीस्ट पैसनि जो मार्जिन एतिरो हुजे त हर मिडिल क्लास तबिको बि उनखे बाक़ाइदा फैसिलिटेट थी सघे ऐं उहो अफोर्ड करे सघे। हाणे हर कोई चाहींदो आहे जॾहिं इहा एडवर्टाइज़िंग असांजी घिटियुनि में घरनि में नज़र ईंदी आहे बाक़ाइदा, त माण्हू सोचींदो आहे त बाक़ाइदा असां पंहिंजनि ॿारनि खे न समर कैम्प्स में मोकिलियूं, लेकिन जॾहिं उहे विज़िट करणु वेंदा आहिनि त एतिरी मंथली स्कूल जी फीस न हूंदी आहे जेतिरी उन समर कैम्प जी ड्यूरेशन 15 ॾींहंनि जी या महीने जी फीस हूंदी आहे। इलाही ज़्यादा हिकिड़ो सिलसिलो हूंदो आहे। वरी बाज़ औक़ात ॿार उन समर कैम्प खां बि लवाईंदा आहिनि त यार ही बि कोई स्कूल टाइप बर्डनाइज़ आहे, काॾे असांखे घर वारा मोकिलनि था पिया। त ख़ैर जेको समर कैम्प अफोर्ड नथो करे सघे, यकीननि खोड़ माण्हू हूंदा, त उन्हनि जे लाइ सुठो ऑप्शन इहो आहे त तव्हां हिन ख़ासि करे ईद जे वीकेंड में को प्लान कयो, को एक्सपोजर वठो, को घुमणु फिरणु वञो। सिंध जे अंदरि हाणे सफ़ारी ट्रेन बि हली रही आहे जेका अव्हांखे थर वठी वञे थी घुमाईंदी, मोइन जो दड़ो वठी वञी करे घुमाईंदी, ऐं बाक़ाइदा जेके असांजा रनी कोट किलो आहे, असांजो उमरकोट किलो आहे, असांजो कोट ॾिजी वारो किलो आहे, इहे सभु वॾी वॾी सक़ाफ़त वारा शयूं आहिनि। उन्हनि ॾांहुं तव्हां वञो, उन्हनि खे हिस्ट्री पाण बि ॿुधायो, ऐं जेकॾहिं तव्हांखे न आहे ख़बर त उते बाक़ाइदा हिस्ट्री ॿुधाइण वारा मौजूदु आहिनि। जेके टूरिस्ट गाइडर्स हूंदा आहिनि उहे तव्हांखे हर शइ ॿुधाईंदा, तव्हांजे ॿारनि खे ॿुधाईंदा। त इहे उहे मेमोरीज़ हूंदियूं आहिनि नाज़रीन जेके इंसान जे ज़हन में वेहिजी वेंदियूं आहिनि। हाणे ॾिसो जीअं असांजे ज़हननि में वेठल आहिनि मेमोरीज़, कहिड़ियूं वेठल आहिनि त असां घर में वेही करे पादर खाईंदा हुआसीं। ठीकु आहे, मुबशर ॾाढी मार खाधी आहे, अॼु ॾींहं ताईं यादि अथनि त मां मार केॾी न खाधी आहे। अच्छा, अॼु ॾींहं ताईं यादि अथव तव्हांखे? छो जो अञा ताईं खाईंदा आहियूं न। मां तुंहिंजे घर जो नंढो ॿारु आहियां सभिनी खां, ऐं अञा ताईं मां छड़ो छाण बि आहियां, त इन करे सभिनी खां वधीक पादरनि जा वसखारा मूंखे। हूअं वीचारनि मर्दनि सां ज़ुल्म न आहे त अगरि छड़ा हुजनि त मारे ऐं वरी पोइ शादी कनि त ज़ाल मारे। ज़ुल्म, ॾाढो ज़ुल्म आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। मर्दनि जे लाइ बि कोई इहो मार्च वग़ैरह थियणु घुरिजे न। तव्हां छा थो लॻे हक़ इंसाफ़ जा मर्द मार्च? मर्द मार्च थियणु घुरिजे ऐं तव्हां पंहिंजा हक़ मुतालबा मञरायो। अच्छा, जेके चवंदा आहिनि त मर्द न आहिनि रोईंदा, मां उन्हनि जे बि ख़िलाफ़ हूंदी आहियां। मां चयमि जॾहिं वीचारा मार खाईंदा आहिनि उन्हनि जे अखियुनि मां बि ॻोढ़ा वही ईंदा आहिनि, पर उहो ॾेखारींदा न आहिनि। ईअं ई आहे, बिल्कुलु। वरी ख़ासि करे जॾहिं निंड पूरी न हुजे त तब अखियुनि मां ॻोढ़ा ईंदा आहिनि। अच्छा, अगरि फॉर एग्जाम्पल तव्हां हिन वक़्तु बचपन में हलिया विया मुबशर, हा, ऐं तव्हांखे 2 महीना 2.5 महीना बल्कि छुटियूं मिलनि थियूं, त तव्हां केॾांहुं वञणु पसंदि कंदव? हा, मां जेकॾहिं तव्हांखे ॿुधायां मां काॾे वञणु पसंदि कंदुमि, मां ब्रेक ते वञणु पसंदि कंदुमि। असांजी ॻाल्हि पोइ जारी रहंदो, इन जो जवाब बि ॾींदासीं, सभा खां बि पुछा कंदासीं। लेकिन फ़िलहाल थोरी साई था वठूं, मूंखे अचनि था निंड जा झूटा, त थोरो मां बि रेस्ट करे वठां, सभा बि रेस्ट करे वठे। असीं ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीका अचूं था मॉर्निंग विद आवाज़ में। असांखे पूरी उमेद आहे त ब्रेक ते वञण खां पहिरियां जेका ॻाल्हि ॿुध हली रही हुई असां तव्हां गॾु कनेक्ट हूंदा, पंहिंजे नाश्ते जी टेबलनि ते बि मौजूदु हूंदा, ऐं तव्हां असांखे घरनि में वेही करे ॾिसी रहिया हूंदा। असां ब्रेक खां पहिरियां ॻाल्हि करे रहिया हुआसीं त जेकॾहिं असांखे मोकलूं मिलनि थी पियूं त असां केॾांहुं वेंदासीं। असां त इहा ॻाल्हि बाद में कंदासीं, लेकिन तव्हांखे इहो ॿुधायूं त असांजो वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पहुतल आहे तेहरान में, जेको छंछर ते पहुतो ऐं 2 ॾींहंनि जे दौरे ते हो। हिकिड़ो अहिड़ो मुल्क नाज़रीन ॾिसो जिथे माना हर को माण्हू हिन वक़्तु वञण खां लवाए थो, अची करे को मिसाइल में अची करे असांजे मथां ते टकराइजी वञे। हालांकि जंग बंदी जो सिलसिलो जारी आहे, लेकिन अमेरिका ऐं इसराइल जे माण्हू कहिड़ो भरोसो ई न आहे, बिल्कुलु भरोसो ई नथो करे सघे। लेकिन तव्हां ॾिसो पाकिस्तान जी सिफ़ारतकारी ऐं पाकिस्तान जी बहादुरीअ जो मामलात ॾिसो
त कुछ हफ़्ता पहिरियां फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां गॾु तेहरान पहुतो ऐं हुते बाक़ाइदा उन्हनि 2 ॾींहंनि जो दौरो करे मुलाक़ातूं करे वापसि आया। जी बिल्कुलु तव्हां सही चयो। ऐं इहा मुलाक़ात जेकी आहे 90 मिंटनि ताईं जारी रही। ऐं इन खां पोइ वरी कुझु दौरा कया विया, कुझु अहम ॻाल्हियूं, कुझु अहम मामलात डिस्कस कया विया, ख़ासि करे न जंगबंदी सीज़ फायर जे करे इहो दौरो असीं चऊं था त इहो मुमकिन थी चुको आहे। ऐं इन मां खोड़ सारा ॿिया नतीजा निकिरंदा, जीअं कुझु ॻाल्हियूं जेको ईरान न पियो मञे उहे शायदि घरू वज़ीर मोहसिन नक़वी साहब ऐं ॿियनि जेकी क़यादत वई आहे उन्हनि खे सम्झायूं हुजनि त इहे तव्हांजे केतिरे फ़ाइदे में आहिनि। बिल्कुलु ईअं ई आहे। मोहसिन नक़वी नाज़रीन इंतहाई अहम ऐं ख़ासि पैगाम वठी करे बुनियादी तौर ते तेहरान पहुतो आहे। तेहरान पहुचण ते ईरानी घरू वज़ीर डॉक्टर इस्कंदर मोमनी उन्हनि जो इस्तक़बाल कयो, जंहिंखां पोइ सभिनी खां पहिरियां उन्हनि जी मुलाक़ात थी ऐं उन दौरान अमन मुआहिदे सां गॾु पाकिस्तान सां गॾु शड़बकारी मुआशी इक़्तिसादी मामलनि ते बि ॻाल्हि ॿोल कई वई त ईरान ऐं पाकिस्तान हाणे वधीक भाईचारो क़ाइमु करे वेझे अची विया आहिनि। हिनखे कंहिं तरीक़े सां असां मुआशी ऐं इक़्तिसादी शयुनि में पंहिंजी दोस्ती खे तब्दील करे सघूं था पिया। जंहिंखां पोइ ईरानी सदर सां उन्हनि जी जेका मुलाक़ात रही, बिल्कुलु सभा सही ॿुधायो त 90 मिंटनि ताईं मुलाक़ात इहा रही आहे ऐं इहा ईरानी ख़बरूं इदारे मूजिबि असीं दावा करे रहिया आहियूं। हाणे असीं हाल वाल इन जा वठंदासीं, वधीक पंहिंजे लाइ बि मालूमात हासिलु कंदासीं त कहिड़ो पैगाम मोहसिन नक़वी साहब खणी तेहरान पहुतो आहे। इन हवाले सां असांखे टाइम ॾिनो आहे। परॾेही मामलनि जा माहिर आहिनि, इंतहाई अहम नज़र रखंदा आहिनि परॾेही मामलनि ते, जंगनि जे मामलनि ते ऐं मुआशी इक़्तिसादी मामलनि ते। मुनव्वर हुसैन पंवड़ साहब असांखे वीडियो कॉल ते जॉइन कयो आहे। मुनव्वर साहब अस्सलाम वालेकुम सर, उम्मीद आहे ख़ैर सां हूंदो। तव्हांखे सुबुह असां ज़हमत ॾिनी आहे। वालेकुम सलाम, अवां खे, अवां जी टीम खे, ॾिसण वारनि खे सुबह बख़ैर ऐं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुनव्वर साहब ॿुधाइजो कहिड़ो को ख़ासि पैगाम का ख़बर पई आहे? मोहसिन नक़वी साहब मौजूद आहिनि 2 ॾींहं जे दौरे ते, ऐं अवां हिन सॼी सिचुएशन खे कीअं ॾिसी रहिया आहियो? ॾिसो, पहिरियों ईरानियुनि 14 पॉइंट्स मोकिलिया जेके अमेरिकन्स ॾे विया, ऐं अमेरिकन्स हाणे 5 पॉइंट्स मोकिलिया आहिनि। उन ते डिस्कस करण जे लाइ मोहसिन नक़वी साहब हिन महिल तेहरान में मौजूदु आहिनि। असांखे इहा बि ख़बर आहे त ॿिन्हिनि पासे जंग जी तयारियूं बि मुकमल थी चुकियूं आहिनि। इज़राइल जो चैनल 13 बि इहा ख़बर ॾिए थो पियो, अमेरिकन मीडिया बि राति खां वठी इहा ख़बर ॾिए थो पियो त ऐन मुमकिन आहे अमेरिका वॾो हमिलो करे ऐं ख़ार्क आइलैंड साइंटिस्ट ऐं छापामार एक्टिविटीज़ करे। ॿिए तरफ़ जेके सरकारी टेलीविज़न आहे ईरान जो, उहो बि तयारु आहे ऐं माण्हुनि खे AK-47 हलाइण जी तरबियत बि ॾेई रहियो आहे, जॾहिं त 3 करोड़ माण्हू बसीजी ज्वाइन करे चुका आहिनि। इन सॼी सूरत हाल में सीज़ फायर खे इंटैक्ट रखणु इंतहाई ज़रूरी आहे। सो पाकिस्तान उन में किरदारु अदा थो करे ऐं जेके 5 पॉइंट्स प्रेसिडेंट ट्रंप ॾिना आहिनि उन्हनि खे ज़ेर बहस वठी अचण जे लाइ तेहरान में मोहसिन नक़वी मौजूदु आहिनि, जंहिंमें हिकिड़ो त इहो त जेकी इनरिच यूरेनियम आहे 400 किलोग्राम, इहा अमेरिका जे हवाले कजे ऐं जेके फ्रीज एसेट्स आहिनि ईरान जा उहे सभु न खुलंदा, उहे डी फ्रीज न थींदा, सवाइ 25% थींदा। अहिड़े नमूने सां जेके मुख़्तलिफ़ जेके ईरानी सपोर्ट आहिनि मुख़्तलिफ़ मिलिटेंट ऑर्गेनाइज़ेशंस जूं, उनखे ख़तमु करणो पवंदो। सो उन्हनि पॉइंट्स ते डिस्कस करण जे लाइ तेहरान में मौजूदु आहिनि। ऐं कल्ह त जीअं अवां पाण पंहिंजे इंटरव्यू में ॿुधायो 90 मिनट जी ॻाल्हि ॿोल थी आहे ईरानी प्रेसिडेंट पेज़ेश्कियान सां। सो यू कैन अंडरस्टैंड त केतिरो अहम मामिलो आहे जेको एतिरो डिघो हलियो आहे। उन खां पहिरियों हुननि सिक्योरिटी काउंसिल जो जेको हेड आहे उन्हनि सां बि मुलाक़ात उन्हनि कई, उन पार्लियामेंट जो स्पीकर मोहम्मद बाक़िर गालिबाफ उन्हनि सां बि मुलाक़ात कई ऐं लास्ट में उनजी मुलाक़ात सदर सां थी आहे। ॿिए तरफ़ मां ॾिसां थो त प्रेसिडेंट ट्रंप हमेशह जी तरह धमकियूं बि ॾेई रहियो आहे त टाइम घटि आहे, घड़ी तेज़ीअ सां अॻिते वधे पई। सो ईरानियुनि वटि तमामु थोरो मौक़ो आहे, सो फ़ैसिलो कनि, मूंखां ॾिजनि, अदरवाइज़ मां वॾो हमिलो कंदुसि। जी बिल्कुलु। मुनव्वर हुसैन साहब, इहो ॿुधाइजो त असीं ॾिठोसीं हिक पासे एॾां क़यादत वई आहे पाकिस्तानी क़यादत ईरानियुनि सां ॻाल्हाइण जे लाइ, ॿिए पासे ईरान जो बि दौरो असीं चीन ॾांहुं ॾिठोसीं ऐं अमेरिका बि कुझु ॾींहं पहिरियां चीन ॾे पहुतो। इहे सभु दौरा इन्हनि मां छा साबित थिए पियो? छा का वॾी जंग थियण जी तयारी कई वञे पई या बिल्कुलु सीज़ फायर कयो वेंदो?
ॾिसो, चीन जो जेको दौरो आहे उहो चाहे प्रेसिडेंट ट्रम्प जो हुजे या अब्बास अराक्ची साहब जो हुजे जी या प्रेसिडेंट प्यूटन भी उते 20 तारीख़ पहुची वेंदा, इन खां पोइ प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ साहब भी तशरीफ़ वठी वेंदा। इन ॻाल्हि जी गमाज़ी तो करे त अॼु सफ़ारतकारी जो मर्कज़ वॉशिंगटन DC न आहे, ठीक चाइना आहे। ठीक इन जो मतिलबु इहो त दुनिया जी सियासत जे स्ट्रक्चर में वॾी तब्दीली रूनुमा थी चुकी आहे। जी ऐं इहो ई वजह ही त जॾहिं चीन जो दौरो प्रेसिडेंट ट्रम्प साहब करे पियो त अमेरिकन जेके स्ट्रेटेजिक थिंकर्स आहिनि, जीअं रॉबर्ट पैप थियो, वली नसर थिया, इन जो चवणो त अमेरिका जो प्रेसिडेंट हिकिड़े कमज़ोर पोज़ीशन सां वञे पियो चीन। वजह इहा त ईरान सां डील न करे सघियो। जी सो उते असां ॾिठोसीं त इहे जुमला बि अदा थिया त अमेरिका इज़ अ डिक्लाइनिंग पावर। जॾहिं त जेको बॉडी लैंग्वेज ही उन में चीन जे सदर जी बॉडी लैंग्वेज तमामु कॉन्फिडेंट भी नज़र अचे, जी हाँ जॾहिं त प्रेसिडेंट ट्रम्प जी जेकी बॉडी लैंग्वेज ही उहो थोरो खुशामदी टाइप हुई। जी हाँ जी। सो इन सॼी सूरत हाल में जेको असल मैसेज थो वञे उहो इहो त चीन हिन महिल अहम किरदार अदा करे थो पियो इंटरनेशनल पॉलिटिक्स ऐं जेकी न्यू दर्जाबंदी थिए पई पॉलिटिक्स में, उन जो मर्कज़ हिन महिल चाइना आहे। अहिड़े नमूने सां ईरान ऐं जेके चाइना जा लगापियल आहिनि उहे बि तमामु अहम आहिनि, बिकॉज़ आउं हमेशा एक्सप्लेन कंदो आहियां त वी आर लिविंग इन अ ट्राइपोलर वर्ल्ड। जी हिकिड़े पोल खे अमेरिका तो लीड करे, ॿिए खे चाइना, टे खे फ्रांस ऐं जर्मनी था लीड कनि। सही सो ॿिए पोल जेके चाइना तो लीड करे, जंहिंमें नॉर्थ कोरिया, रशिया आहे, उन में ईरान डिक्लेयर्ड पार्टनर आहे, स्ट्रेटेजिक पार्टनर आहे। ठीक ऐं हिन महिल 50% खां मथे जेकी चाइनीज़ एनर्जी आहे उहा अचे पई ईरान खां, ऐं ईरान जो 90% जेको ऑयल जी एक्सपोर्ट आहे उहा वञे थी चाइना। जी सो अहिड़े नमूने सां इहे हिकिड़ो त इकोनॉमिक इंटरेस्ट आहे, ॿियो स्ट्रेटेजिक इंटरेस्ट आहे। वेनेज़ुएला जे कंप्रोमाइज़ थियण खां पोइ चाइना कॾहिं बि न चाहींदो त ईरान कंप्रोमाइज़ थिए, ऐं इहा ई वजह ही त प्रेसिडेंट ट्रम्प साहब जॾहिं पहुतो त उन्हनि इहा पे ॻाल्हि कई त चाइना उन्हनि सां एग्री कयो आहे त स्टेट ऑफ हॉर्मुज़ खे खोलियो वञे विदाउट एनी टोल, ऐं ओड़े नमूने सां ईरानी न्यूक्लियर प्रोग्राम ते बि एग्रीमेंट आहे। पर चाइना जे मथां, चाइना जी तरफ़ों जेकी स्टेटमेंट ही उहा बिट डिफरेंट ही, ऐं उन्हनि में उन्हनि इहो चयो त ईरान जी जेकी ख़ुदि मुख़्तियारी आहे उन जे फेवर में असां आहियूं। ऐं तव्हां ॾिठो त उन खां पोइ जेको ईरानी बयान हो उहो इहो त स्टेट ऑफ हॉर्मुज़, इहो जेको पाणी आहे उहो ईरान ऐं ओमान जे हुदूद जे अंदरि थो अचे, लिहाज़ा असां हिन ते स्ट्रक्चर ठाहींदासीं, हिन जे मुताबिक़ हलाईंदासीं। उन्हनि टोल त ख़तम करे छॾियो आहे, पर सर्विसिस चार्जिस स्टिल हू कलेक्ट कनि था पिया। ठीक मुनवर साहब, असां ॼाणण जी कोशिश कंदासीं ईरान जेको ओमान सां गॾु आबनाए हुर्मुज़ जे लाइ प्लानिंग करे रहियो आहे, इहा केतिरी फ्रूटफुल थी सघे, या इन में बि को डोनाल्ड ट्रम्प खे प्रॉब्लम क्रिएट थींदो? ओमान जो त मामलो वरी बि ज़्यादा हद तक बहितर नज़र पियो अचे। ॾिसो, पहिरियों इहो त आबनाए हुर्मुज़ वाज़ नॉट द प्रॉब्लम बिटवीन US एंड ईरान। ओके इहो त हिकिड़े क़िस्म जो रिज़ल्ट थियो, इफेक्ट थियो न। असल मसलो त ॿियो हो, जंग त ॿी शइ ते ही। ऐं जॾहिं असांजे फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर साहब 3 ॾींहंनि जो दौरो कयो ईरान जो, उन में जेको मामलो तय थियो त ईरान ब्लॉकेड स्टेट ऑफ हॉर्मुज़ जो खोलींदा त अमेरिका बि खोले छॾींदो, पर ईराननि जॾहिं खोलियो त अमेरिकन्स न खोलियो, ॻाल्हि उतां बिगड़जी वई। हाणे दुनिया में तासुर इहो थो वञे त अमेरिका नाकाम थियो आहे स्टेट ऑफ हॉर्मुज़ खे खोलाइण में, ऐं ईरानी जो क्लेम इहो आहे त बाबा वरी वरी जेको असांजे मथां हमिलो थिए थो पियो, इन जी का गारंटी या वारंटी असांखे मिले त इहो हमिलो वरी न थींदो। हाणे वारंटी ऐं गारंटी ॾे केरु? छो त JCPO जेको मुआइदो थियो 20 महीननि जी सफ़ारतकारीअ खां पोइ, जेको जनवरी 2016 में दस्तख़त थियो, जंहिंमें ईरान 80 मण इनरिच यूरेनियम रशिया जे हवाले कई कैस्पियन जे थ्रू। हाणे त मसलो आहे 400 किलोग्राम यूरेनियम इनरिच। सो उन में ईरान जो मौक़िफ़ इहो हो त जॾहिं असां 80 मण ॾिनीसीं तॾहिं बि असांजे मथां हमिलो थियो, तॾहिं बि असांजे मथां शक कयो थो वञे त असां न्यूक्लियर बॉम्ब ठाहींदासीं। हाणे जो असां 400 किलोग्राम ॾियूं त कहिड़ी गारंटी वारंटी आहे त वरी हमिलो न थींदो? सो उन्हनि जे नज़रिए में अगरि स्टेट ऑफ हॉर्मुज़ ते हू कंट्रोल रखनि था पिया, आबनाए हॉर्मुज़ ते पंहिंजो तसल्लुत रखनि था पिया, पंहिंजे तरीक़े सां हिनखे हलाइनि था, त इहो उहा गारंटी हूंदी
जंहिंजे करे हमिलो न थींदो, छो त उन्हनि खे ख़बर आहे त असां ही बंदि करे छॾींदासीं। सो तंहिं करे हिकिड़ो इहो फैक्टर, ॿियो इंटरनेशनल लॉ ऑफ सी जे तहत हू पंहिंजो आर्ग्यूमेंट ॾियनि था पिया, ऐं टियों फैक्टर इहो ॿुधाइनि था त जॾहिं डार्डिनल्स ऐं बास्फोरस टर्की हलाए सघे थो, स्वीस कैनाल जॾहिं इजिप्ट हलाए सघे थो, पनामा जॾहिं पनामा कैनाल हलाए सघे थो, त स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ असां छो न था हलाए सघूं। सो इहो हुननि जो आर्ग्यूमेंट आहे। ठीकु, मुनव्वर हुसैन साहब, आख़िर सदर ट्रम्प खे कॾहिं सम्झ में ईंदो, कॾहिं इहा ॻाल्हि माइंड में वेहंदी त मां सभिनी खां मथां न आहियां, मूंखां बि वॾा माण्हू वेठा आहिनि ऐं ही सभु जेके आहिनि मुंहिंजी ॻाल्हि मञण लाइ न आहिनि वेठा। ख़ैर मुनव्वर हुसैन साहब, असीं तव्हां खां इन सवाल जो जवाबु ज़रूरु वठंदासीं। हिते थियो आहे वक़्तु नंढड़े ब्रेक जो, तव्हां असां सां कनेक्ट रहिजो। नाज़रीन, नंढड़ो ब्रेक था वठूं, मॉर्निंग विथ आवाज़ में वरी वापसि था अचूं। अगेन वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। नाज़रीन, असांजे प्रोग्राम में तव्हांखे गुरबीर भलीकार कयूं था। असांजो टॉपिक जेको आहे उहो अधु में रहिजी वियो हो, असांजा सवाल अधु में रहिया हुआ। असां वटि सीनियर तज़किया निगार मुनव्वर हुसैन पवर साहब जन लाइन ते मौजूदु आहिनि, उन्हनि खे बि गुरबीर भलीकार कंदासीं। ऐं ॻाल्हि ॿोल्हि हले पई ईरानी दौरे जे हवाले सां। मोहसिन नक़वी साहब जन उते पहुता ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियूं, मुआहिदनि ते ॻाल्हियूं थियूं ऐं कुझु पॉइंट्स खणी विया उहे ईरान जा, अमेरिका जा ऐं ईरान खे ॿुधायूं। ऐं ईरान जा पॉइंट्स कुझु जेके बि आहिनि, जेके मुतालबा आहिनि उन्हनि जा, उहे ॿिए मुल्क ताईं, ॿियनि ताईं पहुचाइण में अहम किरदारु हिन वक़्तु जेको अदा कयो आहे उहो पाकिस्तान कयो आहे। नो डाउट पाकिस्तान हिन वक़्तु पंहिंजी पोज़ीशन हासिल करे चुको आहे ऐं ॿुधाए चुको आहे त असीं अमन पसंद मुल्क आहियूं, न कि असीं दहशतगर्दी फैलाइण वारा आहियूं। इन खां पोइ ईरान जो इहो चवणु आहे त अगराई जेका बि इसराइल कई या वरी अमेरिका कई, ईरान पंहिंजे मुफ़ाहिमत ते क़ाइमु रहियो ऐं उन खां पोइ जेकी उन जी ताक़त आहे, जेको उनजो हौसलो आहे, उहो कोई बि तोड़े न सघियो। चाहे हू थोड़ी मिक़दार में आहिनि या उन्हनि वटि हथियार थोड़ा आहिनि, कुझु बि आहे, पर उन्हनि जी ताक़त दुनिया जे साम्हूं आहे, वाक़ई आहे, उहा आहे हौसलो ऐं जज़्बो। हिन वक़्तु बि ईरान पार्लियामेंट्री स्पीकर मोहम्मद बाक़िर जो चवणु आहे त अमरीकी ऐं इसराइली अगराई जे मुक़ाबले में ईरानी क़ौम जे 70 ॾींहंनि जी मज़ाहिमत दुनिया ॾिसी चुको आहे। मां ज़रूरु मुनव्वर हुसैन साहब जन खां इहो पुछणु चाहींदमि त पोइ बि हिन सॼे मामले खे, मसइले खे ॾिसंदे ट्रम्प आख़िर छो पंहिंजी बेहयाई ते क़ाइमु आहे ऐं होॾ ते क़ाइमु आहे त मूं खां पोइ दुनिया खे कोई शिकस्त नथो ॾेई सघे, फतह नथो करे सघे। एक्चुअली मसलो इहो आहे त ट्रम्प जी अगरि अवां शख्सियत खे ॾिसो त इम्पल्सिव आहे जी, उन में प्लाज़िबिलिटी जो एलिमेंट तमामु घटि आहे, तकड़ा फ़ैसिला कंदो आहे, उन में कंसिस्टेंसी न आहे हूंदी उन्हनि फ़ैसिलनि में। सो इन करे इम्पल्सिव बि आहे, चेंजेबल बि आहे, टाइम टू टाइम पाण खे चेंज कंदो आहे। मिसाल तौर पहिरों चाइना लाइ जीअं उन्हनि चयो त चाइना एक्सप्लाइटर आहे, मनी डॉलर मैनिपुलेटर आहे ऐं अमेरिका खे तमामु घणो नुक़सान थो पहुचाए। चाइना वञण खां पोइ उन्हनि चयो त चाइना इनक्रेडिबल डेवलपमेंट कई आहे ऐं इनक्रेडिबल पर्सनैलिटी आहे प्रेसिडेंट जी, मुंहिंजो दोस्त आहे वग़ैरह वग़ैरह। सो लिहाज़ा इम्पल्सिव शख्सियत आहे ऐं उन में तब्दीलियूं अव्हांखे तमामु घणियूं नज़र ईंदियूं। उन जे मुक़ाबले में अगरि प्रेसिडेंट ज़ी खे अव्हां ॾिसो त स्ट्रेटेजिक आहे ऐं अहिड़े नमूने सां उन्हनि जी जेकी पॉलिसीज़ आहिनि उन्हनि में तव्हांखे कंसिस्टेंसी नज़र ईंदी, चेंज नज़र न ईंदी। हाणे जेसि ताईं ईरान जो मामिलो आहे, ईरान जे बारे में जेकी अमेरिकन अंडरस्टैंडिंग हुई त जेको 3D ऑब्जेक्टिव्स आहिनि, डीकैपिटेशन ऑफ द लीडरशिप, डीवेपनाइज़ेशन ऐं डिसमेंटलिंग द रिजीम, उहा नाकाम थी वई ऐं ईरान पंहिंजे 45 ॾींहंनि में 3D पॉलिसी सक्सेसफुली परसू कयो, जंहिंमें डीऑक्सीजनाइज़ेशन ऑफ अमेरिकन जेको आहे लॉजिस्टिक्स, dismantling the American military infrastructure and dispersing American military assets in the region. ग्रीस वञण, उन खां पोइ डियागो गार्शिया वञण, कुझु इज़राइल शिफ्ट करण।
सो अहिड़े नमूने सां ईरान जी पॉलिसी तमामु घणी सक्सेसफुल नज़र आई ऐं रिज़ल्ट इहो बीठो जी त हिन महिल ही जंग जेकी आहे उहा अमेरिका में बदनाम तरीन जंग जे तौर ते ॾिठी वञे पई। हाणे प्रेसिडेंट ट्रम्प वटि 3 ऑप्शन्स आहिनि ऐं 3 ऑप्शन इंतहाई ख़तरनाक आहिनि अच्छा फ्रॉम अमेरिकन एडमिनिस्ट्रेशन पर्सपेक्टिव। पहिरियों ऑप्शन इहो आहे त जीअं प्रेसिडेंट ट्रम्प धमकियूं थो ॾे त आउं वॾी जंग जो आगाज़ करे सघां थो पियो ऐं ईरान वटि घटि टाइम आहे जी ऐं इहो हमलो बि न करे ऐं अहिड़े नमूने सां ब्लॉकेड बि जारी रहे त इहो इकोनॉमिक बर्डन थींदो अमेरिका ते, बिकॉज़ हिन महिल अमेरिका में इन्फ्लेशन 4% ताईं पहुची चुकी आहे। इन सूरत में अमेरिका जे अंदरि रिजीम चेंज जा ख़तरात तमामु घणा वधी रहिया आहिनि। सेकंड ऑप्शन इहो आहे त अमेरिका पंहिंजी एयर स्ट्राइक्स करे, सर्जिकल स्ट्राइक्स करे, जीअं माज़ी में कंदो रहियो आहे, उन सूरत में ईरान बि रिटेलिएट कंदो ऐं अमेरिकन स्ट्रेटेजिक एसेट्स विद इन द रीजन एंड अमेरिकन अलाइज खे टारगेट कंदो। अगेन ऑयल प्राइसेस वधंदा, गैसोलिन प्राइस वधंदो, इन्फ्लेशन वधंदो ऐं अगेन अमेरिका में रिजीम चेंज जो ख़तरो वधी वेंदो। टी जेको ऑप्शन आहे उहो पंहिंजा ग्राउंड ते ट्रूप्स लाहे, उन लाइ ईरानी बि तयार आहिनि ऐं उन सूरत में अगरि बॉडी बैग्स वञनि था बैक टू अमेरिका, अव्हांखे यादि हूंदो वियतनाम में डेडी बैग सेंड्रूम स्टार्ट थियो बिकॉज़ अमेरिकन नेशन इज वेरी कैजुअलिटी सेंसिटिव नेशन। इन सूरत में बि अगेन डिमॉन्स्ट्रेशंस थींदियूं ऐं रिजीम चेंज थींदो। हाणे मसलो इहो आहे त रिपब्लिकन पार्टी पाण परेशान आहे इन इम्पल्सिव नेचर ऑफ प्रेसिडेंट ट्रम्प जी, त अगरि इहो सिलसिलो ऐं क्राइसिस ईअं कंटिन्यू रहंदो त इन द कमिंग डेज स्पेशली इन द मिड टर्म इलेक्शंस उन्हनि जी शिकस्त त पकी आहे, पर छा इहा शिकस्त परमानेंट शिकस्त चाहींदा हू हमेशा जे लाइ, इहो सवाल आहे उन्हनि जे साम्हूं। सो मां सम्झां थो 3 ऑप्शन आहिनि, 3 ऑप्शन जेके आहिनि उहे अमेरिका जे फेवर में न आहिनि, सवाइ हिकिड़े ऑप्शन जे त अमेरिका जेको आहे टैक्टिकल रिट्रीट करे, क्राइसिस खे मैनेज करे, पाकिस्तान जी मीडिएशन खे फैसिलिटेट करे ऐं जंग मां निकिरे, न कि इज़राइल जी जंग में पाण खे एग्ज़ॉस्ट करे। बिल्कुलु ठीकु आहे मुनव्वर साहब, हिकिड़ो अहम पॉइंट जेको असां डिस्कस करणु चाहियूं था उहो आहे 14-15 मई ते जेको ब्रिक्स जो इजलास थियो आहे तमामु कंट्रीज़ जो इंडिया जे अंदरि, उन में बि हिकिड़ी शइ साम्हूं नज़र आई त उन इजलास जे अंदरि अब्बास इराक़ची मौजूदु हुया, जेका इहा इलाही वॾी डेवलपमेंट आहे। यानी इंडिया उहो मुल्क जेको इसराइल जो बि दोस्त आहे, UAE सां बि पंहिंजा तालुकात बहितर करे वेठो आहे, उन सूरत में हिकु त अब्बास इराक़ी जो उते पहुचणु, इन खे तव्हां कीअं ॾिसो पिया? भई असां वटि इहे बि रिपोर्टूं मीडिया जे ज़रिए पहुतूं त इजलास जे अंदरि अब्बास इराक़ी इलाही गरमा गरम तक़रीर बि कई ऐं उनमें असीं सभिनी ॾिठो त ब्रिक्स इजलास खां पोइ को एलामियो बि जारी न थी सघियो। इन जी वजह इहा ई आहे त छो जो अब्बास इराक़ी मुतालबो कयो त तव्हां ईरान अमेरिका जंग जी एटलीस्ट मुज़म्मत ब्रिक्स जा सभु मुल्क लाज़मी कनि, लेकिन उते यकीनन इंडिया ऐं UAE उनखे रोकियो हूंदो, त इन खे तव्हां कीअं पिया ॾिसो? ऐं वरी उन खां पोइ अब्बास इराक़ी जेको बयानु ॾिनो आहे त असां इंडिया सां चाबहार पोर्ट ते ॻाल्हाए सघूं था ऐं ॻाल्हियुनि जे ज़रिए थी थो सघे असां वरी इंडिया खे वापसि बि ॾेई सघूं, त इहो इम्पोर्टेंट केतिरो आहे हिन महिल ख़ते ते? वरी पाकिस्तान जे मथां इहो बयान जो छा असरु पइजी सघंदो? तमामु अहम सवाल अव्हां कयो। ॾिसो, हिकिड़ो त पहिरीं ॻाल्हि त असांखे इहा सम्झणु खपे त इंटरनेशनल पॉलिटिक्स में 3 C's तमामु कॉमन आहिनि: कंपटीशन, कॉन्फ्लिक्ट, क्लैश। सो इहो सम्झणु त को मुल्क पाण में वेझा या हिकिड़ो दफ़ो मुलाक़ात में उन्हनि जी को ठाह थी वेंदो ऐं हिकिड़ी दोस्ती दोबारा रिवाइव थी पवंदी, सो इहो त इम्पॉसिबल आहे। आई रिमेंबर Washington, the first president of United States America, he gave a farewell speech. उनमें उन्हें चयो, there is no permanent friend, there is no permanent enemy, only interest is permanent. ऐं असां ॾिसंदा आहियूं त अमेरिका कॾहिं बि कंहिंखे परमानेंट फ्रेंड नाहे ठाहींदो। पहिरीं ॻाल्हि त इहा। ॿी ॻाल्हि इहा त असांखे इहो बि सम्झणु खपे त ब्रिक्स जी सदारत हिन महिल इंडिया वटि आहे। सो हर मेंबर चाहे इंडिया खे पसंदि करे या न करे, they have to go to India to attend the BRICS meeting. टी ॻाल्हि जेकी अमां पाण चई त उन में हिकिड़ो कंसेंसुअल बयानियो न अची सघियो रिगार्डिंग दिस वॉर, व्हाट इज गोइंग ऑन इन द पर्शियन गल्फ एरिया। ऐं हुन में रुकावट आहे UAE ऐं रुकावट आहे इंडिया। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त छा इंडिया ऐं ईरान दुबारा वेझो अची सघनि था पिया?
मां सम्झां थो त वेझो नथा अची सघनि। दिस इज डिप्लोमेटिक कर्टसी जंहिंमें अब्बास इराकी साहब इहा ॻाल्हि पे कई। अदरवाइज जेको 12 ॾींहंनि जी जंग ही जून 2025 उन में इंडियन रॉ इंफॉर्मेशन पहुचाई ही मोसाद के रियल टाइम डेटा पहुचायो जंहिंमें ईरानी जेके की कमांडर्स आ उहे शहीद थिया। जी दीना शिप जी लोकेशन इंडियंस ॾिनी, हालांकि मेहमान शिप ही उनखे टारगेट कयो वियो ऐं उन में 100 ग़ालिबन 76 जेके सेलर्स आ उहे वीचारा शहीद थी विया। इन खां अलावा इंडिया जो प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी बड़ी अॻु पहुतो इज़राइल में 8.6 बिलियन डॉलर जी डिफेंस डील कई ऐं 2 ॾींहंनि खां पोइ ईरान जे ख़िलाफ़ जंग शुरू थी वई ऐं जयशंकर फॉरेन मिनिस्टर ऑफ इंडिया बयान ॾिनो त इज़राइल सां ज्यातियूं करे रहियो आहे ईरान। ऐं ईरान जी तरफ़ों इहो बयान आयो हो त असां इन जो बदिलो वठंदासीं दीना जो, असां इन हालात खे कॾहिं बि न विसारींदासीं। ऐं उन सूरत में मां ॾिठो त ब्रिक्स में मीटिंग हले पई, उन सूरत में जो अब्बास इराकी साहब खिलन भी पिया, पर वाटर ऑफ अदन में यानी ओमान जे पाणिनि में ईरानी इंडियन जेकी वेसल हुई उहा तबाह थी वई, उहा गुम थी वई। उहा कंहिं कई, उहा काॾे वई वेसल? ऐं जेसि ताईं मामलो गवादर जो थो अचे त गवादर में मसलो इंडिया ईरान ऐं पाकिस्तान जो रुगो न आहे, गवादर में मसलो चाइना जो भी आहे, सॉरी इन में चाबहार में। सो उन सूरत में छा चाइना चाहींदो इंडिया जंहिंजे बारे में चाइनीज एंड रशियंस तमाम घणा सस्पिशियस आहिनि, उन्हनि खे शक आहे इंडियन किरदार ते, छा वो चाहींदा त दोबारा इंडिया जो कंट्रोल हुजे चाबहार जे मथां? सो अगर पाकिस्तान ऐं ईरान ऐं इंडिया के पासे में भी रखूं त चाइना इहो न चाहींदो, इवन रशिया न चाहींदो त दोबारा इंडिया जेको आहे चाबहार थी अचे। लास्ट बट नॉट द लीस्ट, हिन महिल जेको पाकिस्तान किरदार अदा करे रहियो आहे ऐं जंहिं नमूने सां 6 पंहिंजा कॉरिडोर ट्रेड जा ईरान लाइ खोलिया आहिनि ऐं उन में टैक्स जी छूट भी ॾिनल आहे, इन सूरत में आउं नथो सम्झां त ईरानी एॾा बेवकूफ़ हूंदा जो हू इंडिया खे चवंदा अचो जेकी ॻाल्हियूं थियूं आहिनि उहे तव्हां कयो। हिन महिल ईरान जो जेको मिशन आहे नंबर 1 त चाइना खां पोइ वॾे में वॾी तेल जी जेकी तरसील थींदी उहा इंडिया खे थींदी। इंडिया अमेरिकन प्रेशर ते उन ते ख़ामोश थी विया। हिकिड़ो त उहो अचीव कनि ताकि जेकी मॉनिटरी उन्हनि खे हेल्प आहे जंग जे करे जेके नुक़सानात थिया आहिनि उनखे हू कवर करे सघनि। सेकेंड इहो त हू कोशिश पिया कनि त मैक्सिमम जेके अमेरिका जा दोस्त आहिनि, जीअं यूरोप आहे, जीअं इंडिया आहे, उन्हनि खे घटि में घटि न्यूट्रलाइज कजे ताकि हिन जंग में हू सपोर्ट न कनि। अगरि अमेरिका दोबारा जंग शुरू करे थो पियो त इहे आइसोलेट हुजनि ऐं आइसोलेट ही उन्हनि खे डील कजे। सो हिन महिल ईरान जी पोज़ीशन इहा आहे, पर मां सम्झां थो त जॾहिं मोहसिन नकवी साहब हिन महिल तेहरान में मौजूद आहिनि त पाकिस्तानी जेके कंसर्न्स आहिनि उहे बि हुते ज़रूर शेयर थिया हूंदा ऐं ईरानियुनि खे इहो मैसेज वियो हूंदो त पाकिस्तान के सिक्योरिटी कंसर्न्स इन दिस रिगार्ड छा हूंदा। सही। मुनव्वर हुसैन साहब, इहो त थी नथो सघे त इंडिया खे ईरान सां हथ मिलाइण ॾे, इहो अमेरिका बि न चाहींदो कॾहिं बि, ऐं ट्रम्प साहब कॾहिं बि न चाहींदा त मोदी सरकार राज़ी थिए हिन ॻाल्हि ते। इहो त मां बि तव्हां सां हिन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कंदमि। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा त हिन वक़्तु जेको पाकिस्तान पंहिंजो किरदारु अदा कयो आहे, हर मुल्क सां दोस्तीअ जो हथ वधायो आहे, तोड़े इंडिया ई छो न हुजे? अगराई उन्हनि कई ऐं कॾहिं बि पाकिस्तान अगराई नाहे कई। हिन वक़्तु पाकिस्तान जो मोराल किथे ॾिसी रहिया आहियो ऐं ॿियो त इन फ्यूचर हिन जा असर कहिड़ा पवंदा? ॾिसो, पाकिस्तान जी जेकी फॉरेन पॉलिसी आहे न, उन में अगेन आई ऑलवेज से कि इट हैज 3 C's ऑब्जेक्टिव्स, जंहिंमें हू कोऑर्डिनेशन विद ऑल की प्लेयर्स एट रीजनल एंड इंटरनेशनल पॉलिटिक्स, ॿियो इहो त कोऑपरेशन विद द स्ट्रेटेजिक पार्टनर्स लाइक चाइना, लाइक सऊदी अरब, ऐं अहिड़े नमूने सां कनेक्टिविटी अमंग द मेंबर्स ऑफ द रीजन एंड बियॉन्ड, ताकि माशी खुशहाली हासिल कई वञे। 1971 खां पोइ पाकिस्तान जी जेकी ख़ारजा पॉलिसी आहे उन जो कॉर्नर स्टोन आहे त हू भला तालुकात रखे, वेझा तालुकात रखे मुस्लिम वर्ल्ड सां ऐं पीस ऐं स्टेबिलिटी लाइ कम करे दुनिया में। ऐं इन करे जेके पीस कीपिंग फोर्सेस वेंदियूं दुनिया में अंडर यूनाइटेड नेशन बैनर, उन में पाकिस्तान कंसिस्टेंटली हिकिड़ी इंपॉर्टेंट कंट्रीब्यूशन ॾींदो रहियो आहे।
सो इहा पॉलिसी पाकिस्तान जी हमेशा कंटिन्यू रहंदी। ॿी ॻाल्हि इहा त अगरि हिन मिडल ईस्ट में इहो सिलसिलो हमेशा जारी रहंदो त इन जो नुक़सानु असांखे बि आहे, बिकॉज़ असांजो हिकिड़ो ॿियो बॉर्डर डिस्टेबलाइज़ थींदो। ऑलरेडी ईस्टर्न बॉर्डर विद इंडिया ऐं वेस्टर्न बॉर्डर विद अफगानिस्तान, उते सिक्योरिटी अलर्ट आहे। अहिड़े नमूने सां असां टियों बॉर्डर जेको आहे उहो अफोर्ड नथा करे सघूं। ऐं अगरि इहा सूरत हाल हूअं बि कंटिन्यू रहंदी त पाकिस्तान में बि जेकी मईशत आहे, इकोनॉमी आहे, उहा हर्ट थींदी। असां ॾिसूं था ऑयल एंड गैस जा प्राइसिस तमामु मथे पिया वञनि ऐं पाकिस्तानी शहरियुनि लाइ इहो क़ाबिले क़बूल नाहे। इनफैक्ट असां अफोर्ड नथा करे सघूं। पर हिन में हिकिड़ो पॉइंट ज़रूर चवंदुसि त हुकूमत खे बि खपे त उन्हनि वटि जेकी लेवी जो जेको ऑप्शन आहे उहो 80 रुपयो आहे, न कि 145 रुपया। 145 रुपयनि सां जेकी महांगाई आहे उहा अञा वधे थी पई, त उहो कुझु रहम कनि पाकिस्तानियुनि ते। ऑलरेडी फ्यूल जी मद में हर शइ जी क़ीमत वधी रही आहे पाकिस्तान जे अंदरि। सो मां सम्झां थो त पाकिस्तान जी ख़ारजा पॉलिसी में कामयाबियूं आहिनि। हिन महिल असां सियासी तौर ते बैरूनी दुनिया में सफ़ारती तौर ते असां तमामु अतम बुलंदियुनि ते वञूं था पिया। सवाल इहो थो पैदा थिए त इन्हनि कामयाबियुनि खे छा असां ट्रांसलेट करे सघंदासीं विद इन कंट्री इन टर्म्स ऑफ पॉलिटिक्स ऐं इन टर्म्स ऑफ इकोनॉमी। छा हिननि खे असां रीस्ट्रक्चर करे सघंदासीं? मां सम्झां थो त इन लाइ ज़रूरी आहे त हिकिड़ा थारो रिफॉर्म्स हुजनि हर स्ट्रक्चर जे अंदरि। अदरवाइज ही जेके डिविडेंड्स असां हासिल करे सघूं था पिया उनखे प्रॉपरली असां यूटिलाइज न करे सघंदासीं। सही। मुनव्वर हुसैन पवार साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे मॉर्निंग विथ आवाज़ में ज्वाइन कयो। नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, तजिया निगाह जूं ऐं खोड़ सारियूं ॿियूं बि ॻाल्हियूं आहिनि जेके करणियूं आहिनि। थोड़ो ब्रेक वठूं। बिल्कुल नाज़रीन, ईअं ई आहे। असां इम्पोर्टेंट मसलो डिस्कस करे रहिया हुआसीं, परॾेही मामला बि असीं डिस्कस करे तव्हां ताईं पहुचाया आहिनि ऐं इन ई हवाले सां गुफ़्तगू ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी सारी रहंदो। लेकिन फ़िलहाल कुझु साई जी ज़रूरत आहे। नाज़रीन, साई वठी करे हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार चऊं था दिस मॉर्निंग विथ आवाज़ में। मां मुबशिर हुसैन ऐं सबा आवड़ो असां मौजूदु आहियूं तव्हां सां गॾु। छोजो असांखे 11 बजे ताईं तव्हां सां गॾु ई हुजिणो आहे ताकी बाक़ाइदा तव्हां सुठे तरीक़े सां पंहिंजी सुबुह जी शुरूआति करे सघो। हींअर ब्रेक खां पोइ असां जेका अहम मौज़ू खणी आया आहियूं उहो यकीनन सोशल मीडिया जे ज़रिए या आवाज़ टीवी जे ख़बरुनि जे ज़रिए बि तव्हां ताईं पहुची चुको हूंदो पहिरियां ई। अॼु असां हुन जा वधीक कुझु जाइज़ो वठंदा हुआसीं त आख़िर अहिड़ा वाक़ियात छो थी रहिया आहिनि। उहो वाक़ियो आहे जेकबाबाद जे अंदरि मीरपुर ॿुड़ो जे लॻ ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ में इहो वाक़ियो पेश आयो आहे, जिते प्यार जो परणो करण ते उन सॼे ॻोठ खे बाहि ॾेई करे साड़े छॾियो ऐं तक़रीबन 150 लॻभॻि घर मौजूदु आहिनि जिन खे हिकु ई दफ़ो यकमुश्त बाहि ॾेई छॾी आहे। त हे त मां जॾहिं वाक़ियो ॿुधो त सभा मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो सुवालु आयो, छा शादी करण ॾोह आहे? त ॿुधायो त पोइ मां बि हुन हिसाब सां कोई हिसाब किताब ठाहियां। तव्हां मूंखे इहो ॿुधायो, शादी करण त ॾोह न आहे, मां बि कई आहे, पर छा प्यार करण ॾोह आहे त मां बि न कयां? हा, न प्यार करण ॾोह आहे, न शादी करण ॾोह आहे। इहो वाक़ियो पेश आयो उन ॻोठ में जॾहिं मोहम्मद हसन ॿुड़ो ऐं सिदरा चन्ना जेके आहिनि छोकिरा ऐं छोकिरियूं हुया जिन प्यार जो परणो कयो ऐं घर वारनि जे ग़ालिबन ख़बर इहा पई आहे त हैदराबाद में अची करे हुननि कोर्ट मैरिज कई आहे। अच्छा, उन खां पोइ जो जेको रद्द अमल असां सभिनी जे साम्हूं आहे, इन में जेको ॻोठ खे जेकी बाहि ॾिनी वई आहे मुबशिर, इन में 2 न्याणियुनि जो चवनि था त ॾाज बि सड़ी वियो आहे। पीउ मां केतिरी महिनत सां इहो ॾाज जमा कंदा आहिनि, ॻोठ आहे ज़ाहिर, कमाईअ जा ज़रिया घटि आहिनि,
सो सॼे ॻोठ खे बाहि ॾिनी वई आहे सिर्फ़ु हिन जे करे त हुन छोकिरे छोकिरी प्यार जो परणो कयो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। यकीनन इहो इलाही मुश्किल कठिन भरियलु हूंदो आहे। यानी इहो सभु करे असां छा पैगाम ॾेई रहिया आहियूं पंहिंजे सिंध मां पंहिंजनि माण्हुनि खे छा ॿुधाए रहिया आहियूं त प्यार करणु या प्यार जो परणो करणु एतिरो वॾो गुनाह आहे ऐं हे त उहा मिसाल थी बीहे त करे कोई भरे कोई। ठीकु आहे, जेकॾहिं हुननि प्यार जो परणो कयो आहे त जेके फैमिली इशूज़ पाण में हूंदा आहिनि ॿई ख़ानदान पाण में वेही करे ॻाल्हि ॿोल कनि, फ़ैसिलो कनि, को बि पंचायत वग़ैरह सिलसिलो थिए, लेकिन जिन माण्हू जो को तालुक ई न आहे, यानी को उन ॻोठ जे अंदरि शायदि ई को शायदि मोहम्मद हुसैन खे सुञाणींदो हुजे, हुनजो बि घर सड़ी वियो, शायदि को माण्हू सिदरा चन्ना खे सुञाणींदो पर हुननि जा बि घर सड़ी वियो। वरी तव्हां ॾिसो जंहिंजो ॾाज सड़ियो आहे उहे सफ़र कंदा ऐं इहो यकीनन हर को घर वारो ॼाणींदो आहे इहो ॾाज ठाहिण केतिरो कठिन भरियलु हूंदो आहे। मुंहिंजी बि छो शादी तयारी हले पई, असां बि बाक़ाइदा तव्हांजी शादी खे थोरो साइड में रखूं, असां वटि रिपोर्टर लाइन ते मौजूद आहे, सो उन्हनि खां पुछूं था। असां सां केसर टावी साहब जन मौजूद आहिनि उन ॻोठ में, असां उन्हनि खां पुछंदासीं त ही वाक़ियो केसर साहब कीअं पेश आयो। तव्हां ताईं आवाज़ अचे पियो असांजो? बिल्कुलु आवाज़ अचे पियो। जी ॿुधाइजो त ही वाक़ियो कीअं पेश आयो ऐं हिन वक़्तु सूरत-हाल छा आहे? जी मां अवांखे हिन वक़्तु सूरत-हाल त इहा आहे त जेका बाहि मुतासिर आहिनि उहे खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, उन्हनि वटां हिन वक़्तु ताईं कोई बि चूंडियल नुमाइंदो लड़ी कोन आयो आहे। जी जी ठीकु आहे। असांजे नाज़रीन खे ॿुधायो केसर हे सॼो वाक़ियो छा बणियो आहे, कीअं पेश आयो, कीअं मामला थिया, छो जो वाक़िया तक़रीबन 12-13 ॾींहं पुराणो जो आहे, ग़ालिबन 5 मई ते वाक़ियो थियो ऐं उन खां पोइ एतिरे टाइम खां पोइ हाईलाइट छो कयो वियो आहे? जी जी बिल्कुलु जी, ही 14 ॾींहं अॻु जो वाक़ियो आहे। मीरपुर बुर्डो जो ॻोठ आहे मोहम्मद सिद्दीक़ आराइन में मुंबई अगवा ऐं प्यार जे परणे तां बुढ़ा बिरादरी ऐं चन्ना बिरादरी जो तकरार हलंदड़ आहे। मीरपुर बुर्डो भरिसां ॻोठ आहे सरदार गाज़ी ख़ान चन्नो जी रहवासिण आहे सिदरा दी रफ़ीक चन्नो, जेका चन्ना कबीले जे सरदारी ख़ानदान सां तालुक़ रखे थी ऐं ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ आराइन जो रहवासी आहे मोहम्मद हसन बुर्डो पुट मल्हार बुर्डो, जंहिं हैदराबाद जी कोर्ट में प्यार जो परणो कयो 14 ॾींहं अॻु में, जंहिंजे नतीजे में नारी जे वारसनि बुर्डा बिरादरी जे केतिरे ई घरनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। बाहि लॻण सबबि घरनि में पयल सभु कुझु सड़ी रख थी वियो, जंहिंजो वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह 12 ॾींहं गुज़रण बावजूद बाहि ॾेई साड़ण जो नोटिस वरितो आहे, जंहिं बाद पुलिस एक्शन खणी 5 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तार थियलनि में जेको आहे 2 बिरोई जा बिरादरी जा आहिनि माण्हू ऐं 3 चन्ना बिरादरी जा माण्हू आहिनि शामिल। सही जी जी इहो जेको 5 माण्हू गिरफ़्तार कया विया आहिनि, छा पुलिस अॻियां कार्रवाई का कई आहे, का उन्हनि खां पुछा छा उन्हनि जो ॾंड ॾो भरे ॾियण या वरी जेको सरदारी मामिलो जीअं तव्हां चयो त सरदारी कबीले सां तालुक़ रखे थी छोकिरी, छा उन्हनि जो को प्रेशर आहे पुलिस ते, इन हवाले सां थोरो ॿुधायो। जी बिल्कुलु, पुलिस जो इहो चवणु आहे त असां जांच करे रहिया आहियूं, इंशाअल्लाह जेका बाक़ी गिरफ़्तार जेका मुजरिम रहियल आहिनि बक़ाया जवाबदार उन्हनि खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। लाज़मी हाणे सरदारी ख़ानदान सां तालुक़ रखे थी त पुलिस ते प्रेशर हूंदो ॿिन्ही तरफ़नि खां। बिल्कुलु ठीकु आहे। असांखे ॿुधाइजो टावरी साहब त इन हवाले सां छोकिरी जे वालिद जो बयानु साम्हूं आयो आहे ऐं उहो चए थो त मुंहिंजी छोकिरी त अञा नाबालिग आहे, अञा 14 सालनि जी आहे, उनखे अगवा करे खयो वियो आहे ऐं कीअं शादी थी सघे। वरी ॿिए पासे असां ॾिठो त जॾहिं उन छोकिरी जेका आहे सिदरा चन्ना उन आवाज़ टीवी जे प्रोग्राम जी फ्रंट लाइनर में ॻाल्हि ॿोल कंदे ॿुधायो त मुंहिंजी उमिरि 20 साल आहे ऐं मां बाक़ाइदा पंहिंजे रास्ते सां इहा शादी कई आहे, त इन हवाले सां थोरो असांजे नाज़रीन खे आगाह कजो। जी, नारी जो वालिद जेको आहे रफ़ीक चन्नो, उनजो चवणु आहे त मुंहिंजूं 2 नारियूं अगवा थियूं आहिनि, हिकिड़ी 6 सालनि जी निकिरी आहे अक्सा ऐं ॿी 14 सालनि जी आहे सिदरा चन्नो खे अगवा कयो वियो आहे मल्हार बुर्डे जे पुट मोहम्मद हसन बुर्डो सॉरी। उनजो चवणु आहे उनजे वालिद जो त पाकिस्तान जे कानून मूजिबि जेकी आहे उनजी न्याणी जी शादी जेकी आहे ज़बरदस्ती कराई वई आहे, उनखे ज़बरदस्ती निकाह करायो वियो आहे। सही। अच्छा इहो ॿुधाइजो केसर साहब त हाणे अॻियां छा हली थींदो, छा इहे जेके फ़ैसिला थींदा आहिनि बिरादरियुनि में ऐं निबेरा कया वेंदा आहिनि, संग चटी ॾिना वेंदा आहिनि, छा ही मामिलो बि वञी उते ई बीहंदो या कुझु पुलिस निबेरो कंदी? जी बिल्कुलु ईअं ई कुझु थींदो। सिंध में त अक्सर करे ईअं ई थींदो आहे, सरदारी निज़ाम आहे, अक्सर करे ईअं ई थींदो आहे, हाणे बि अॻे हली ईअं ई थींदो। छोकिरी वापसि थींदी, उन खां पोइ इहे फ़ैसिला वग़ैरह थींदा, जरगा थींदा। ठीकु आहे। केसर इहो ॿुधाइजो त इहा बि ॻाल्हि सोशल मीडिया ते हले पई त मुबैना तौर ते हिननि जे घर वारा राज़ी हुया हिन पढ़णे में,
जी त तव्हांजी तहक़ीक़ात जेका तव्हांजी रिपोर्टिंग जे हवाले सां असां ॼाणणु चाहियूं था त छा इहा सूरत हाल वाक़ई में वाज़िया थियल आहे, घर वारा राज़ी हुया, ऐं जेको सरदारी निज़ाम आहे, जेके सरदार आहिनि बेसिकली उन्हनि जे तरफ़ां कोई इशू क्रिएट कयो वियो आहे? जी न, अहिड़ी काई बि ॻाल्हि कोन आहे। उन्हनि संग उन्हनि खां घुरियो ई कोन हो, रिश्तो घुरियो ई कोन हो। छोकिरी ऐं छोकिरो फोन ते जेको पाण में ॻाल्हाईंदा, उन खां पोइ हिननि जेको इहो क़दम खयो। ॿुधायो इहो वञे पियो छोकिरो जेको आहे त सरदार अहमद अली ख़ान चंडो जेको आहे उनजे बंगले ते जेको आहे मुंशी बि हुयो। उहो हुते तक़रीबन हिननि जी पाण में अच वञ हूंदी, तोहफ़ा ताइफ़ ॾींदा, हिक ॿिए वटां रहंदा वेंदा, पाण में दोस्ती हुई हिननि जी घाटी। इन सही। खां पोइ जेको आहे ऐं छोकिरे जी अॻु में बि शादी थियल आहे। अच्छा कैसर साहब, वज़ीर आला जे नोटिस वठण खां पोइ जो मामलो छा बीठो आहे? छा को नतीजो निकितो आहे? छा पुलिस का अहिड़ी हरकत में आई आहे? सिर्फ़ 5 गिरफ़्तारनि खां अलावा मां पुछा कयां पई तव्हां खां। जी जी, ॿियो त अहिड़ो कुझु बि न थियो आहे। पुलिस अॼु बि मुंहिंजो जेको आहे त इंक्वायरी ऑफिसर जेको आहे अली मोहम्मद ओडो साहब, उन सां राब्तो थिया आहे। उनजो चवणु आहे त 5 माण्हू गिरफ़्तार कया आहिनि, वधीक जांच हले पई। इंशाल्लाह ॿिया जवाबदार बि जल्द गिरफ़्तार कया वेंदा। कैसर, हे जेके 150 घर तक़रीबन साड़िया विया आहिनि, तक़रीबन केतिरो माली नुक़सान साम्हूं आयो आहे ऐं को जानी नुक़सान बि थियो आहे इन हवाले सां? जी न, जानी नुक़सान त कोन थियो आहे, बाक़ी इन जो खातो कोन थो लॻाए सघिजे। तक़रीबन 150 घर न आहे, तक़रीबन 70 खां 80 घर आहे। कल आउं वियो हुअसि हुते, 70 खां 80 घर आहे जेको बिल्कुलु उन्हनि जो हर सभु कुझु साड़े राख करे छॾियो आहे उन्हनि। ठीकु आहे, ओके। ठीकु आहे। इहा बि हिकिड़ी सूरत हाल तव्हां ॾिसो, यानी कि उहा ई ॻाल्हि आहे, करे कोई भरे कोई सवाल, लेकिन जेकॾहिं माना शादी थी वई आहे पसंदि जो, वरी हो जेको कमु कंदड़ो, इहा बि ॻाल्हि साम्हूं आई आहे। अच्छा, शादीशुदा हो, इहा बि ॻाल्हि साम्हूं आई आहे। शादीशुदा, वरी उन पंहिंजे वॾेरे जे घर में एज़ अ मुंशी कमु कंदो हुयो, ऐं उन खां पोइ वरी हे उहा ई ॻाल्हि आहे, नेण से नेण मिली विया ऐं पोइ हे मामलो थी वियो। ख़ैर, एॾो सीरियस टॉपिक हले पियो, मुबशिर मूंखे खिलाए पियो। लेकिन इहा वाकई में ज़्यादती वारी ॻाल्हि आहे। इन में छोकिरीअ पारां मुतालबो साम्हूं आयो आहे त जेको बुर्डन जो सरदार आहे, असांखे उन खां बि बचायो वञे, ऐं जेको चननि जो सरदार आहे, जेको बिरादरी जो कैसर साहब असांखे जंहिंजो नालो ॿुधाए रहिया हुया, उन्हनि खां बि असांखे बचायो वञे। सही। कैसर साहब खां पुछंदासीं त छा छोकिरी खे मोटाइण लाइ के राब्ता कया विया आहिनि, या छोकिरे खे पंहिंजे घर वारनि छोकिरे सां को राब्तो कयो आहे त तव्हां मोटी अचो ऐं ठाव था कयूं पाण में? जी, छोकिरी जे घर वारनि जो त उन्हनि सां राब्तो कोन थियो आहे, बाक़ी विच वारा माण्हू आहिनि काफ़ी जेका कोशिशि कनि पिया, अॻु में बि हाणे बि कुझु जेका विया छोकिरी खे मोटाइण जे लाइ कराची, लेकिन कंहिं ॻाल्हियुनि ते न ठहिया। पर हीउ सिलसिलो हलंदड़ आहे। सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान सरकी जेको आहे उहो बि जेको आहे कोशिशि करे रहियो आहे त जेको आहे मामिलो हल थिए। कैसर, वॾे वज़ीर जो नोटिस वठण खां पोइ को सरकारी नुमाइंदो पहुतो आहे जंहिं इन जॻह जो विज़िट कयो हुजे, जाइज़ो वरितो हुजे ऐं उन्हनि जी कुझु मदद कई हुजे? छो जो असां ॾिठोसीं तव्हांजी रिपोर्टिंग जे ज़रिए असां वटि ॻोठाणे जा तासुरात पहुता त जन खे हुननि वोट ॾिना, सोहराब सरकी साहब वग़ैरह, अञा ताईं कनि कंहिं बि फ़ोन करे बि न पुछा कयो आहे त तव्हां असांजे ज़ुल्म थियो आहे, असां हिन जो कुझु मामिलो हल कराईंदासीं? जी बिल्कुलु, सरकारी नुमाइंदो त कोई बि कोन पहुतो आहे। ऐं जेको आहे त जंहिंखे वोट ॾिना, सोहराब सरकी हुजे या मीरेजाज जखानी हुजे या हाजी शेरमोहन मुगेरी हुजे, को बि हिननि वटां हिन वक़्त ताईं लड़ी न आयो आहे। मोहम्मद मियां सुमरो साहब आयो जेको उन्हनि खे कुझु टेंट वग़ैरह ॾेई वियो आहे ऐं पाणी जो कुझु इंतज़ाम करे वियो आहे। ॿियो हिननि वटां कोई बि लड़ी कोन आयो। पाणीअ जो इंतज़ाम तव्हां कीअं चयो? छा हुते ट्यूबवेल, छा हुते नलका, छा उन्हनि खे इहे नलका वलका जेका जी 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 नलका वलका जेका उन्हनि जा पटिजी विया, बाहि लॻण सबबु जेका ट्यूबवेल कुझु पाणी जो इंतज़ाम। ठीकु आहे कैसर टांवे साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे तफ़सीलात ॾिना। प्रोग्राम में नाज़रीन वक़्तु थियो आहे हिते ब्रेक जो, सो मुबशिर नंढड़े ब्रेक खां पोइ वरी मोटूं था मॉर्निंग विथ आवाज़ में। तव्हां कहिड़ा न वञिजो। मॉर्निंग विथ आवाज़ में खोड़ सारा टॉपिक्स आहिनि नाज़रीन, पर हाणे जीअं जीअं ईद वेझो अचे थी त असांखे बि इंतज़ारु हूंदो आहे सिर्फ़ु हिकिड़ी शइ जो, त ईद जी बि त ख़बर पवे न त कॾहिं आहे, ऐं उहो हूंदो आहे चंड निकिरण जो इंतज़ारु, जेको
गुज़रियल राति रोहित हिलाल कमेटी असांखे ॿुधाए छॾियो आहे, ऐलान करे छॾियो आहे त चंड नज़र अची वियो आहे ऐं ईद जी तारीख़ बि पकी थी वई आहे। छो त हीअ ईद मुक़ररु हूंदी आहे, तारीख़ हुनजी मुक़ररु हूंदी आहे। कुझु माण्हू चवंदा आहिनि त धमाल ते इन जी तारीख़ मुक़ररु कई वेंदी आहे, कुझु माण्हू चवंदा आहिनि त जंहिं तारीख़ ते हीअ ईद थींदी त मुहर्रम बि उन ई डेट ते बीहंदो। सो हीअ अलाए छो कंफर्म हूंदी आहे। पर वरी कुझु माण्हू मुबशर चवंदा आहिनि त असीं त ॿाहिरि ई न निकितासीं, जीअं असांजो डायरेक्टर ऐलान करे वियो त मां त ॿाहिरि ई न निकितो। क़यामत जी आख़िरी निशानी आहे, डायरेक्टर साहब जेका ॻाल्हि करे विया आहिनि त वाइदा मां हिन ॻाल्हि खे एड कंदमि त मूंखे कल्ह चेयरमैन रोहित हिलाल कमेटी जो मैसेज आयो ऐं हुननि चयो त तव्हां मूंखे व्हाट्सएप ते या त वीडियो कॉल ते अचो या तस्वीर मोकिलियो। तस्वीर मोकिली, जंहिंखां पोइ हुननि ज़ियारत करे चंड जो ऐलान कयो। ॾिसो हाणे इहो अञा वधीक थी वियो, छो त हे हाणे हज जो बि महीनो आहे ऐं हज बि थिए पियो ऐं शैतान खे पथरियूं बि लॻंदियूं अथव। ॿाहिरि न निकिरजो मुबशर। बिल्कुलु इन वारे सां न मूंखे न लॻे थी, मां ख़ैर हाणे इन वारे सां छा ॻाल्हि कयां त नाज़रीन चंड फाइनलाइज़ थी वियो आहे ऐं 27 मई जी तारीख़ डन थी वई आहे। अरबा जे ॾींहुं ईद उल अज़हा मल्हाई वेंदी पूरे पाकिस्तान में। उन सां गॾु सऊदी अरब ऐं नार जा जेके मुल्क आहिनि, तुर्किया समेत, उते बि सेम ॾींहं ते चंड नज़र आयो आहे। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि कल्ह नोट कई त चंड जो जेको ऐलान आहे फौरन मग़रिब खां पोइ न थियो, वञी को राति 9 साढे 9 बजे ऐलान कयो। वरी जॾहिं असां छोकिरियूं निकिरंदासीं न ॿाहिरि, अल्लाहु अकबर, जॾहिं असां सोणी छोकिरी नज़र ईंदी, चंड नज़र ईंदो त रोहित हिलाल कमेटी पाणी वाणी चार थो मखेड़ा जो पगर था। अच्छा हाणे हिननि खां इहा ॻाल्हि हज़म न थींदी त असां सोणियूं आहियूं, बाक़ी हे सभु छोकिरा सोणा आहिनि। डायरेक्टर साहब जी छा ॻाल्हि कजे, बिल्कुलु उहे त हुअं ई प्रोग्राम जो माशाअल्लाह ऐं असां ज़रूरु पंहिंजे नाज़रीन खे कंहिं ॾियारे ज़ियारत कराईंदासीं। पोइ तव्हां फ़ैसिलो कजो त असांजो चंड केतिरो सुहिणो आहे। बल्कि मुबशर हाणे त ईद प्रोग्राम असांजो रिकॉर्ड थियण वारो आहे, त डायरेक्टर साहब खे छो न विहार जे इंटरव्यू सुठो इंटरव्यू कजे। बिल्कुलु कजे, लाज़मी आहे। पोइ असांजे नाज़रीन पाण फ़ैसिलो कंदा त हे चंड केॾो सुहिणो आहे। असां त चऊं था ठीकु आहे सुहिणो आहे। त नाज़रीन ईद जूं तयारियूं शुरू थी वियूं आहिनि ऐं जेके इंतज़ारु पिया कनि त चंड नज़र ईंदो त पोइ असां मंडियुनि जो रुख़ कंदासीं, माल वग़ैरह वठी ईंदासीं। हाणे इहा स्पीड तेज़ थी वई आहे, हाणे माण्हू बाक़ाइदा भॼंदा, मंडियुनि जो रुख़ कंदा, जानवर वठी ईंदा। वरी महांगाई ॾिसो केतिरी थी वई आहे, बाक़ाइदा माना 90 हज़ार लख जा ॿकरा था मिलनि रुॻो। अच्छा तव्हांखे हिन सीज़न में, हिन ईद जी सीज़न में सभ खां वधीक शइ कहिड़ी वणंदी आहे मुबशर? हा, असां छोकिरनि जी ॻाल्हि कयूं त असांजो त सीज़न हूंदो आहे ईद, बिल्कुलु आहे। बाक़ाइदा वरी बि हिकिड़ी शइ हूंदी आहे न जेका इलाही वणे त भाउ हिन ईद ते ही शइ ॾिसण में जानवरनि जी ख़ूबसूरती ऐं जानवर जेके आहिनि, ख़ासि करे छोकिरा त वरी इन्हनि चीज़ जा मतवाला हूंदा आहिनि। तव्हां ॾिसो खोड़ सारा त रुॻो यूट्यूबर मशहूरु थी विया, मंडी का दीवाना, मंडी का दीवाना, ऐं कमाइण शुरू थी विया रुॻो जानवर ॾेखारे करे त बाबा पहिरियों ट्रक लही आयो आहे, ॿियों ट्रक लही आयो आहे, चोथों ट्रक लही आयो आहे। हाणे बाबा ख़बर आहे जेके वठिणा हूंदा वञी करे वठी ईंदो, तूं उते वेही करे अपडेट ॿियो को कमकार न आहे। त इहे बि नाज़रीन असां ॾिसंदा आहियूं, ईद वेझो ईंदी आहे त मंडी जा मतवाला निकिरी ईंदा आहिनि, बाक़ाइदा मालपुड़ियुनि जा जेके मतवाला आहिनि जो ॿुधाईंदा आहिनि त साईं हे ॿकरो ॾिसो, हे गुलाबी ॿकरो अथव, हे जेको अलाए कहिड़ी नस्ल जो ॿकरो अथव। अच्छा बाय द वे हा, मां तव्हांखे ॾिसी गुलाबी जी ॻाल्हि न कई आहे, वाकई में गुलाबी ॿकरे जी हिकिड़ी नस्ल थींदी आहे बाय द वे, या उहा इलाही ज़्यादा महांगी हूंदी आहे, उनजो रेट जेको आहे इलाही ज़्यादा महांगो हूंदो आहे। त बस छो महांगो आहे यार, ॾिसो वाकई में। अच्छा मूंखे ख़बर अथव हिकिड़ी शइ वणंदी आहे, ख़ासि करे असां छोकिरियूं त जानवर ॾिसण वेंदा आहियूं पर परे खां ई ॾिसंदा आहियूं, त ईअं न तव्हां सभु छितो करे छॾींदा, ख़ासि करे ॿार उन्हनि खे छितो कंदा आहिनि त कोई न असांखे हिट करे विझनि। पर ख़ासि ॻाल्हि, अगरि कोई जानवर भॼे न हिन ईद ते पाण खे छॾाए त उहा ईद न लॻंदी आहे। बिल्कुलु फ्राइडे ते मां गुज़रां पई शारद फैसल तां, ठीकु आहे, तव्हां यकीन कंदव मुबशर, आयशा भवानी वटि हिकिड़ो बैल
निकिरी करे हुन मां गाॾी मां उहो भॼे पियो ऐं मेन शहर फैसल ते पूरी ट्रैफिक ब्लॉक थी वई हुई वाह ऐं हिकिड़ी बेल भरी वई मूंखे एॾो सुठो लॻो जो मां गाॾी मां रड़ियूं पई कयां बेल भॼी वई आहे त मुंहिंजा भाई त चवनि ॿारनि वांगुरु ताड़ियूं था वॼायो था हा मां चयो इहो सुठो लॻंदो आहे सीज़न वाकई में में इहे मंज़र असांखे ॾिसण में ईंदा आहिनि नाज़रीन खोड़ सारा अहिड़ा वाक़ियात शुरू थी विया आहिनि ख़ासि करे अच्छा खोड़ माण्हू ज़ख़्मी बि थींदा आहिनि हिन में वीचारा जेके माना जान लॻाईंदा आहिनि त मां हिन जानवर जो रसो न छॾींदमि बिलाख़िर हो जानवर हूंदो आहे मणनि में हुनजो वज़न हूंदो आहे असां जहिड़ा 40-45 किलो जा छोकिरा केसि ताईं हुननि खे पूॼा कंदा लेकिन पोइ ॻाल्हि उहा ई थींदी आहे बहरहाल ज़ख़्मी थी वेंदा आहियूं किरी पवंदा आहियूं ॿी ॻाल्हि इहा आहे असां छोकिरनि जे हवाले सां त असांजो त सीज़न आहे असां ईद कीअं मल्हाईंदा हुआसीं असां हिकिड़ी गंजी पाईंदा हुआसीं असांजी शॉपिंग ठाहे असां हिकिड़ी गंजी पाईंदा हुआसीं हिकिड़ो असां ट्राउज़र पाईंदा हुआसीं हथ में छुरी चाकू तेज़ कराए बाक़ाइदा असांजे हिन कमाइण जा ॾींहं त मां कंदुमि ईद ते छुटियूं 3-4 ॾींहं नाज़रीन तव्हां राबितो करे सघो था को जानवर ज़िबा कराइणो आहे पूरी टीम भाई मौजूदु आहे न कजो प्लीज़ तव्हांखे पंहिंजे जानवर खे ज़िबा करणो आहे न की शहीद करणो आहे इहा बि ॻाल्हि आहे त इन जे करे तव्हां मुबशिर सां राब्तो न कजो तव्हांखे प्रोफेशनल कसाई सां ई राब्तो कजो ईअं न त तव्हां मुबशिर सां पहिरीं तव्हां हुनखे ॾिसो था वीचारो कमज़ोर लॻो पियो आहे हा अगरि गोश्त ॾियो था त सही हा इहा बि ॻाल्हि आहे बिल्कुलु तव्हां गोश्त ॾियण जे लाइ बि राब्तो करे था सघो बाय द वे हाणे कराची मां इहा सूरत ख़तमु थी वई आहे तव्हांजी यादि ईंदो खलू के ज़माने में बाक़ाइदा दहशत जी अलामत माना सम्झी वेंदी खलू जमात वही अहिड़ी पार्टियूं मौजूदु बाक़ाइदा पार्टीज़ हुन में उथी वेंदियूं बाक़ाइदा माना खल न ॾियण ते गोलियूं हणी छॾींदा हुया त गोलियूं हणी छॾींदा हुया नाज़रीन अलाह जो शुक्र आहे हाणे सिंध हुकूमत पारां जेके इक़दामात कया विया अमन अमान जी बहाली कई वई आहे हाणे इहे मामलात घटि थी विया आहिनि लेकिन खलनि जा रेट ॾाढा घटि थी विया आहिनि इहो बि हिकिड़ो मसइलो आहे पहिरियां जॾहिं खलूं दहशत जे तौर ते जमा कई वेंदियूं हुयूं त 15,000 रुपए जी वॾी खल विकिणो थींदी हुई ऐं हाणे तव्हां भला गैस जो घणे जी हूंदी हाणे भी होंदी 3-4 हज़ार की जस्ट 250 रुपया अच्छा वडी कल सिर्फ 250 रुपया जी मिली रही आहे और ईद जो मौके ते इन जो यो रेट तहां के भाई खबर है मुबशिर है इन ला असा के खपे तो टाइम त इन ते डिस्कस कयो खैर ये पूरो हफ्तो असा वट मौजूद है इनका पेरिया जो असा के कारा गोली लगी वने डायरेक्ट अची करे गोली वाले दा टाइम पूरो थियो आ त नाज़रीन असा के दियो इजाजत असा सुभाणे वरी नवन मौजूद सा गड हाजिर थींदासे ते सही मुबशिर हुसैन सब आपने दियो इजाजत सिंध सलामत साथ सलामत।